अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आहियां सायरा सुमरो। इन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। गुल प्लाज़ा जे ग्राउंड फ्लोर ते गुलनि जी दुकान में ॿारनि हथां बाहि लॻी। कमिश्नर कराची साने जी हथी रिपोर्ट तयार करे वरिती। इंक्वायरी रिपोर्ट अॼु वॾे वज़ीर खे मोकिलण जो इम्कान। ज़रियुनि मूजिबि हथवी जांच रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त प्लाज़ा जे ग्राउंड फ्लोर ते ॿारनि पारां माचिस सां खेॾण दौरान बाहि लॻी, जंहिं पूरे प्लाज़ा खे पंहिंजे लपेट में आणे वरितो। बाहि राति जो 10:15 मिंटनि ते लॻी। 10:26 मिंटनि ते फायर ब्रिगेड खे इतलाह कयो वियो। डीसी ॾखण 10:30 मिंटनि ते गुल प्लाज़ा पहुची वियो हो। रिपोर्ट में वधीक ॿुधायो वियो आहे त बाहि वाक़े में फौत थी वियलनि जो अंग 79 आहे। सभ खां वधीक फौतगियूं प्लाज़ा जे मेज़-9 फ्लोर ते थियूं आहिनि। सिंध जे सीनियर सूबा वज़ीर शहजिल मेमन चयो आहे त MKM हमेशह ब्लैकमेलिंग जी सियासत कई आहे। मुतहदा कराची खे वफ़ाक़ हवाले करण जे मुतालबे ते संजीदा आहे। वफ़ाक़ खे अल्टीमेटम ॾे वज़ारतुनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾी, पर ही ईअं न कंदा। गुल प्लाज़ा साने जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शहजिल मेमन चयो आहे त सभ खां वधीक तनक़ीद रेड लाइन BRT मंसूबे ते थी आहे। मंसूबनि में हुकूमती गफ़लत न पर महांगाई जे करे थी आहे। समूरा प्रोजेक्ट मुकमल थींदा त अवाम जूं मुश्किलातूं बि ख़त्म थी वेंदियूं। तहरीक इंसाफ़ चेयरमैन बैरिस्टर गुल ख़ान बानी PTI सां मुलाक़ात करण जी आछ ते तरदीद करे छॾी। बैरिस्टर गुल चयो आहे त न हुकूमत ऐं न ई जेल अख़्तियारनि तरफ़ां मुलाक़ात जी आछ कई वई, उन करे कंहिं सां गॾु वञण या न वञण जो सवाल ई पैदा नथो थिए। पंहिंजे बयान में वधीक चयो वियो आहे त बानी PTI जे हवाले सां इत्तलाह ऐं ख़बरूं संजीदा नोयत जूं हूंदियूं आहिनि। शेख वकास पारां तरदीद करण बावजूदि ग़लत ख़बरूं हलायूं पियूं वञनि। सिंध सरकार ऐं नैब पारां सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ गॾियल कार्रवाई जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं नैब चेयरमैन नज़ीर अहमद विच में मुलाक़ात। सिंध में सरकारी ज़मीननि ते थींदड़ फ्रॉडनि ख़िलाफ़ गॾियल कार्रवाई ते इत्तफ़ाक़। सरकारी ज़मीननि जे तहफ़्फ़ुज़ लाइ चीफ सेक्रेटरी जी सरबराही में टास्क फोर्स क़ाइम। वॾे वज़ीर खे सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा ख़त्म करण बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर कब्ज़ा माफ़िया खां छॾायल ज़मीन पार्किंग ऐं तफ़री मर्कज़नि जे क़याम लाइ इस्तेमालु करण जो ऐलान करे छॾियो। वॾे वज़ीर चयो आहे त कब्ज़ा माफ़िया खां छॾायल सरकारी ज़मीननि खे अवामी मुफ़ाद में इस्तेमालु करण खे यकीनी बणायो वञे। भारत में जहाज़ किरी तबाह। महाराष्ट्र जे नायब वज़ीर आला समेत 5 ॼणा अजल जो शिकार। महाराष्ट्र रियासत जे ज़िले बोनी में चार्टर जहाज़ हंगामी लैंडिंग दौरान किरी तबाह थी वियो। जहाज़ में नायब वज़ीर आला अजीत पोवरा, उन जा 2 दोस्त ऐं अमले जा 2 माण्हू सवार हुआ। भारतीय मीडिया मूजिबि जहाज़ में सवार को बि माण्हू ज़िंदा नाहे बची सघियो। हादसे जो सबबु अञा मालूम नाहे थियो। जांच शुरू कई वई आहे। दालिल राहिब शर बाड़ी प्रिया कुमारी खे अगवा करण जी तरदीद करे छॾी। वीडियो बयान में राहिब शर चयो आहे त प्रिया कुमारी मूं वटि नाहे, ज़मींदार आहियां, औरतुनि खे अगवा कंदड़ ॿिया हूंदा। राहिब शर वधीक चयो आहे त प्रिया कुमारी जे वारसनि खे चवां थो त न्याणी मूं वटि नाहे। मुखालिफ़नि मूंखे दाड़िल ॼाणाए बदनाम कयो। बिरादरी जहिड़नि सबबनि हथियार खंया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं IG सिंध स्टेडिंग कमेटी जे इजलास में पेश थियण दौरान प्रिया कुमारी दाड़िल राहिब शर जे टोले वटि हुजण जो बयान ॾिनो हो। रोड़ी वेझो मुबैना तौर पर मज़हमत ते नौजवान गोल हणी क़तल। झांगड़ो थाणे जे हद ॻोठ खैरो जसकाणी वटि नौजवान सां नाला क़बूल खां फुर जी कोशिश। मज़हमत ते हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मौक़े ते ई मारिजी वियो। वाक़ियो बिरादरी जे तकरार तां पेश अचण जा चोबोल। पुलिस जे चवण आहे त रुख खां जांच कई पई वञे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।